वेलकम बैक नाज़रीन। अचो तो पंहिंजो ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान सां शुरू कयूं। या साहब वक़्फ़े खां पहिरीं अब्दुल अज़ीज़ सुमरी जी फ़ोन हुई ऐं ॾाढो ज़बरदस्त सुठो सवाल कयईं त अञा ताईं अहिड़ी का शइ इजाद न थी आहे जे इनखे हमेशह लाइ ख़तमु कजे। छा कमु पियो थिए दुनिया में? ही सुमरी साहब तमामु ज़रूरी सवाल किया, तमामु इंटरेस्टिंग। अदा हाणे पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त इन जो इलाजु छो न सॼी दुनिया में, त मां इहो अर्ज़ु कयां त शुगर जो मर्ज़ रुगो पाकिस्तान जो मसइलो कोन्हे, सॼी दुनिया जो मसइलो, सॼी दुनिया जो मसइलो आहे। हर मुल्क परेशान आहे। असां वटि त अञा परेशानी घटि आहे, छाजे लाइ जो मरीज़ पंहिंजे खीसे मां ख़र्च थो करे। ॿियनि मुल्कनि में त हुकूमत ख़र्च कंदी आहे, इंश्योरेंस एजेंसियूं ख़र्च कंदियूं आहिनि, उहे परेशान आहिनि। छाजे लाइ हाणे जीअं यूके आहे, बर्तानिया, उन में लंडन वग़ैरह, इन में हुकूमत सॼो ख़र्च कंदी आहे, त उहे वधीक परेशान आहिनि। उन ते डायरेक्ट हुकूमत ते लोड थो पए ऐं असांजे ग़रीबनि जे खीसे ते ज़ोर थो पए। त ॾिसो हाणे जेकी हकीम दावो था कनि टीवीअ ते अची या इश्तिहारनि में त असां 6 महीननि में जड़ खां ख़तमु कंदासीं, अवल त इहो क्लियर कयां त बिल्कुलु ग़लति आहे। जेकॾहिं इहो सही हुजे हा त अमेरिका ऐं यूरोप वग़ैरह में अॻु में ई उन जो तोड़ दरियाफ़्त कनि हा, उते बि न आहे। माना इन जो इलाजु जीअं हिसाब फरमायो कोन्हे। छो न आहे? छाजे लाइ? इहा तमामु कॉम्प्लिकेटेड बीमारी आहे, इन जो मैकेनिज़म तमामु डिफिकल्ट आहे, इलाही इन में बॉडीअ जा जेके आहिनि मतिलबु सिस्टम इन्वॉल्व आहिनि। एॾो आसान इलाजु कोन्हे। जीअं हाणे टीबी आहे या ॿियो कम्युनिकेबल डिज़ीज़ आहिनि, उनजो इलाजु थी वियो। इहे जेके बीटा सेल डैमेज थियनि था, इन्हनि खे ठाहिण जो को कमु थी पियो? तमामु घणो थो थिए। ॾिसो न, हर फील्ड में तहक़ीक़ रिसर्च जारी आहे, हर फील्ड में। तव्हां इंसुलिन जो रुगो मिसाल वठो त इंसुलिन फोबिया आहे असांखे। फोबिया माना ख़ौफ़। असांजे मरीज़नि में इंसुलिन जो ख़ौफ़ आहे, हालांकि इंसुलिन आब हयात आहे। ख़ौफ़ इन जे लाइ आहे जो सुई आहे, 2 दफ़ा सुई लॻे, 3 दफ़ा सुई लॻे, वरी ग्लूकोज़ चेक करण जे लाइ अलॻि सुई लॻे, 6-7 दफ़ा सुयूं लॻनि। त इंसुलिन जे लाइ बि मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां त इनशाअल्लाह नेक्स्ट ईयर ताईं स्प्रे बचण वारो आहे, इंसुलिन जा कैप्सूल बचण वारा आहिनि, इंसुलिन जा इनहेलर बचण वारा आहिनि, इंसुलिन जूं टेबलेट बचण वारियूं आहिनि। यानी इंसुलिन खे सुईअ खां सवाइ ॾियण जा इलाही तरीक़ा इंशाअल्लाह बिल्कुलु आख़िरी स्टेज ते रिसर्च जे। इहो इहा ख़ुशख़बरी आहे। ॿी ॻाल्हि त लब जीअं तव्हां चओ त डैमेज थी वेंदो आहे, त इलाही नयूं अहिड़ियूं टेबलेट अची रहियूं आहिनि जेके इंसुलिन जे बीटा सेल खे वधाईंदियूं, नए सिरे सां उनखे डेवलप कंदियूं। त जीअं बीटा सेल डेवलप थी विया त इंसुलिन पंहिंजो पाण ठहणु शुरू थींदी। उन खां सवाइ जीन्स ते कमु रहियो आहे। जीअं हाणे असां मोरूसिया, त स्टेम सेल ऐं जीन ते बि रहियल आहे, मतिलबु कमु तेज़ीअ सां जारी आहे। त जेकॾहिं बीटा सेल जेनेटिकली ठाहे सघजनि स्टेम सेल मां, त उहो त क्यूअर पॉसिबल आहे। उन खां सवाइ ट्रांसप्लांट जेको चवंदा आहियूं, जीअं हाणे गुर्दे जा ट्रांसप्लांट थींदा आहिनि, त लब जा छो न इनखे कंटिन्यू कंदासीं। असां सां हिकिड़ो कॉलर आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अदा केर था ॻाल्हायो किथां? हेलो, अस्सलाम वालेकुम। जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हेलो जी केर था ॻाल्हायो? साईं, मां डॉक्टर ज़फर सियाल थो ॻाल्हायां। साईं खां सवाल पुछणो आहे त अॼुकल्ह शुगर या डायबिटीज़ जे लाइ लेटेस्ट टेस्ट कहिड़ी आई आहे, लेटेस्ट इंसुलिन कहिड़ी आई आहे, जेका वीकली हुजे या जेको आहे सो अहिड़ी का हुजे, उहा ॿुधाइजो। लेटेस्ट टेस्ट डॉक्टर साहब, वॾी महिरबानी तव्हांजी। असां डॉक्टर साहब खां पुछूं था, वॾी महिरबानी। डॉक्टर साहब, डॉक्टर ज़फर सियाल फ़ोन कई त का लेटेस्ट टेस्ट या नई इंसुलिन तव्हां हिन ते ॻाल्हाए थो बीहे, थोरो तव्हां पंहिंजी ॻाल्हि खे कंटिन्यू कयो। लब जी ट्रांसप्लांट या त इहो क्विकली न साईं, चलो जवाब ॾेई वठो डॉक्टर साहब। अदा इहो जेको इंसुलिन जेका आहे, जेका मां उहा ॻाल्हि कयां जेका पाकिस्तान में अवेलेबल आहे। इंसुलिन पाकिस्तान में तमामु नए क़िस्म जो अची वियूं आहिनि, ऐं अॻे त पुराणी क़िस्म जूं इंसुलिन हूंदियूं, जेके बीफ इंसुलिन हूंदियूं या ह्यूमन इंसुलिन हूंदियूं। अॼुकल्ह बेज़ल इंसुलिन अची वियूं आहिनि, जेके 24 कलाकनि में सिर्फ़ु हिकु दफ़ो इंसुलिन हणो टाइप 2 जा मरीज़, ऐं सुबुह जो टेबलेट खाओ, बसि उन ते थी सघे। ॿियो लेटेस्ट टेस्ट आहे हिनजी का ख़ासि? लेटेस्ट त न चइजे, पर हिकिड़ी टेस्ट आहे जंहिंखे HbA1c चवंदा आहिनि, ग्लाइकोसाइलेटेड हीमोग्लोबिन। उहा कंपेरेटिवली नई टेस्ट आहे। उहा 3 महीननि जो एवरेज ब्लड शुगर ॿुधाईंदी आहे। हाणे मसइलो इहो ईंदो आहे त कॾहिं जेको आहे शुगर कभी त 80 ईंदी, कॾहिं कभी त 280 ईंदी, त माण्हू परेशान हूंदो आहे त 80 सही आहे या 280 सही आहे। त हिकिड़ी टेस्ट उहा जेका ॿुधाईंदी त 3 महीना जेके गुज़री विया आहिनि उनजी एवरेज ब्लड शुगर छा आहे, इहा 6.5 खां घटि हुजे, 6.5 खां वधीक हूंदी माना आउट ऑफ कंट्रोल आहे, डोज़ वधाइजे। हिकिड़ो कॉलर आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा केर था ॻाल्हायो किथां?
आवाज़ डॉक्टर रामचंद्र तो ॻाल्हायां। जी डॉक्टर अमजद, तव्हां डॉक्टर साहब का सवाल। हेलो डॉक्टर साहब का सवाल, तव्हां सवाल असांजो इहो सवाल डॉक्टर साहब आहे त मुंहिंजा पेर सूर थी था वञनि। शुगर आहे असांखे। शुगर आहे कॾहिं खां? शुगर 2 साल खां कॾहिं खां डॉक्टर साहब? जी भाई हेलो, तव्हांखे शुगर कॾहिं खां आहे? जी आवाज़ अचे थो? शुगर आहे असांखे 2 साल खां। इलाज करायो पिया? जी जी चलो ठीक है, डॉक्टर साहब का पूछूं था। वॾी महिरबानी डॉक्टर साहब तव्हांजी, वॾी महिरबानी। डॉक्टर अमजद भी हुयो, उनजो सवाल हुयो त उनजे शुगर आहे 2 सालनि खां, इलाज कराए पियो पर पेर उनजा सुन था थी वञनि, नमनीस थी थो, इन ते ॻाल्हायूं था पर तव्हां ॻाल्हि कंटिन्यू पई कई आहे त इंसुलिन जी ऐं टेस्ट जी। अच्छा, इंसुलिन टेस्ट जेका तव्हां ॿुधायो या HbA1c मार्क्स कयूं त उहा कराइण खपे, कम से कम हर 6 महीने में कराइण खपे। अच्छा, उहा माना 6.5% का घटि हुजणु खपे। ॿियो मां हिकिड़ो अर्ज़ु कयां त शुगर जो मर्ज़ अकेलो न हूंदो आहे, उन में तव्हांखे शुगर चेक कराइणी आहे फास्टिंग, नेरनि खां 2 कलाक पोइ, या HbA1c, उन सां गॾु कोलेस्ट्रॉल तव्हांखे चेक कराइणो आहे। ऐं गुर्दे जा जीअं ॻाल्हि निकिती त उनजा यूरिया क्रिएटिनिन ऐं माइक्रो अल्बुमिन यूरिया जेके असां आम ज़ुबान में चवंदा आहियूं त पेशाब में चर्बी थी अचे, हालांकि चर्बी कोलेस्ट्रॉल जी टेस्ट कराए। डॉक्टर साहब इन्हनि ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कंदासीं पर इहे ॻाल्हियूं आहिनि, डॉक्टर अमजद जे सवाल जो बि जवाबु ॾींदासीं, इन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदा पर वक़्तु जो नंढड़े वक़्फ़े जो। नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढड़ो वक़्फ़ो।